साईं अॼु कॉन्फ्रेंस पियो थिए, तव्हां हिन कॉन्फ्रेंस खे कीअं था ॾिसो? हो चवंदा देरि आहे दुरुस्त आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो बहितरीनु इक़दाम आहे। तव्हां कीअं था सम्झो त अहिड़ा कॉन्फ्रेंस छा भला हिन में को अहिड़ो अलामिया जारी हुजे त जंहिंमें हिकिड़ो मुस्तक़िल हिकिड़ो जदोजहद थिए? कीअं था हिन कॉन्फ्रेंस खां तव्हां कहिड़ो उमेदूं था रखो? साईं, पहिरियां त मां गबोल मीडिया जो थोराइतो आहियां, जंहिं मुसलसल इन बैरिया टाउन ऐं मल्क रियाज़ ख़िलाफ़ु जदोजहद में शुरू खां असां सां गॾु आहे। जॾहिं कई इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया वारा बैरिया टाउन ऐं मल्क रियाज़ जो नालो खणण खां ख़ौफ़ज़दा हुआ, ऐं गबोल मीडिया वाहिद इहो मीडिया आहे जंहिं असांखे दुनिया जे कुंड कुर्च ताईं, सिंध बलूचिस्तान जे कुंड कुर्च ताईं माण्हुनि ताईं असांजो आवाज़ु पहुचायो आहे। अॼु बि महिरबानी साईं, तव्हांजी महिरबानी साईं। ऐं अॼु तव्हां ॾिसो था जंहिं हिन जाइ ते असां APC कयूं पिया, उते अॼु खां कुझु ॾींहं अॻु में जेको बैरिया टाउन जे बुलडोज़रनि वालार कई, जंहिं ते असांजे हिते नियाणियुनि, असांजे नंढड़नि बचड़नि, असांजे नौजवाननि उनखे भॼाए कढियो। ऐं असांजी जदोजहद तव्हांखे ख़बर आहे मुसलसल 2014 खां हिन जे ख़िलाफ़ु आहे, ऐं अॼु 2021 7 साल ताईं असां हिन जे ख़िलाफ़ु जदोजहद कई आहे। ऐं उन जदोजहद जो नतीजो अॼु इहो आहे जो सिंध जे बलूचिस्तान जे कुंड कुर्छ में मुज़ाहिरा थियनि था, एहतजाज थियनि था। अमरीका, फ्रांस, कैनेडा ऐं लंडन जहिड़े शहरनि में बैरिया टाउन मल्क रियाज़ ख़िलाफ़ु एहतजाज थियनि था। इहो आहे सिंध जो शऊर, इहा आहे सुजागी। हाणे तव्हां ॾिठो त जॾहिं ज़ुल्फ़िकाराबाद जहिड़े एॾे ख़तरनाक मंसूबनि खे असां एहतजाजनि ज़रिए रोके सघूं था, कालाबाग डैम जहिड़े एॾे ख़तरनाक मंसूबे खे असां एहतजाजनि ज़रिए रोके सघूं था, त मल्क रियाज़ ऐं बैरिया टाउन कहिड़े खिट जी मूरी आहिनि जो नथा रुकी सघनि। असांजी जदोजहद आहे। ऐं तव्हां ॾिसंदा त 6 जून ते सॼी सिंध बैरिया टाउन जे गेट ते हूंदी, सुपर हाईवे मुकमल बंदि हूंदो ऐं सॼी सिंध हिते गॾु हूंदी। ऐं उन खां पोइ मल्क रियाज़ ऐं उन जे जेके बि सपोर्टरनि खे ख़बर पवंदी त सिंध जे हिक इंच जी हिफ़ाज़त लाइ सिंध जा सूर्य पुट मैदान अमल में आहिनि।